घारो खां ज़ुहैब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ घारो टाउन कमेटी ग्राउंड में जमियत उलमा इस्लाम तरफ़ां ख़त्म नबूत कॉन्फ्रेंस जो अज़ीमुशान जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में जमियत उलमा इस्लाम सूबे सिंध जे अॻुवाणनि मौलाना नासिर महमूद सुमरो ख़ुसूसी शिरकत कई ऐं ख़त्म नबूत ते तफ़सीली ख़िताब कयो ऐं चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी हिन उन खां पोइ को बि नबी पैगंबर नथो अची सघे। ख़ातिमुन नबीन असांजो प्यारो अल्लाह जो महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि ऐं ख़िताब दौरान नासिर महमूद सुमरो चयो त इस्लाम आला मज़हब उन करे आहे जो हुन में इंसानियत आहे। असां हर इंसान खे ख़ुदा जो बानो सम्झूं था, पर काफ़िर जेकॾहिं नबी जे गुस्ताख़ी कंदा त उन जी इजाज़त हरगिज़ कोन हूंदी। जेकॾहिं केरु ईअं सम्झंदो त असां अदम तशदुद जो पैरोकार आहियूं, असांजो नबी बि अदम तशदुद जो क़ाइल हो, त को गुस्ताख़ी कंदो असां ख़ामोश रहंदासीं त असां उन जे भुल आहे। नबी मथां जान बि क़ुर्बान आहे, पर गुस्ताख़ी क़बूल न कबी। सिंध अमन जी धरती आहे, प्यार मुहबत हिन धरतीअ तां विरहायो वेंदो आहे। मुहबत हमेशह ॾींदासीं। असांजी मंज़िल पूरी दुनिया में इस्लामी कानून नाफ़रमान इस्लामी कानून नाफ़िज़ करणु आहे। इंशा अल्लाह हिकु ॾींहुं पूरी दुनिया ते इस्लामी हुकूमतूं क़ाइमु थींदियूं ऐं दुनिया में अमन जो पैगाम पहुचंदो। उन मौक़े ते पंजाब खां आयल मौलाना क़ारी नसरुल्लाह कासमी, मौलाना सलमान फारसी, मौलाना शकील अमन चांडियो, मौलाना साईं इस्माइल कासमी, मौलाना अब्दुल वहाब कलमती बलोच, मुफ्ती अब्दुल रहमान, मौलाना सलीम आतिफ चांडियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।